सोढे सुते लोए काजा मूंसी ॻाल्हि कई। केॾी लोक सुम्ही रहियो ऐं राणी सोढे जेका मूंसां ॻाल्हि कई उहा एॾी कमाल जी ॻाल्हि हुई। साजे पधर पोइ जेकॾहिं उनखे ज़ाहिर करे विझां न त सर्तियूं कान सुम्हे, का बि आराम सां सुम्ही न सघे। उन का अहिड़ी ॻाल्हि कई आहे, अहिड़ी का राज़ जी ॻाल्हि कई आहे जेको राज़ इश्क जो राज़ त आहे ऐं मुहबत जो राज़ बि आहे, प्यार जो राज़ बि आहे, पर राज़ को अञा ॿियो आहे। का अहिड़ी ॻाल्हि आहे जेका जेका हिन समाज सां को तालुक़ु थी रखे या को अहिड़ो मामिलो आहे जेको ॻाल्हि चर्चे खां चढ़ियल थी लॻे। साथियो, मूंखे हीअं थो लॻे, ऐं इन ते ॾाढो हैरान आहियां त सोढे सुते लोए काजा मूंसी ॻाल्हि कई, साजे पधर पोइ सर्तियूं कान सुम्हे। का अहिड़ी ॻाल्हि कई अथसि जो निंड ई फिटी वञे, तव्हांजी आराम फिटी वञे, तव्हां अखियुनि मां निंड हली वञे, सुकून हलियो वञे। आख़िर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? इश्क में ॿ वजूद हूंदा आहिनि, उन जा विछोड़ा थींदा आहिनि, उन जा मेलाप थींदा आहिनि, सभई शयूं थींदियूं आहिनि, पर हीअ आख़िर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जेका ॻाल्हि करण खां पोइ सभिनी जूं निंडूं फिटी थियूं वञनि, ऐं जेकॾहिं उहा मूमल ॿुधाए थी त सभिनी जूं निंडूं फिटी थियूं वञनि। इहा ॾाढी गैरमामूली ॻाल्हि आहे। मूंखे हीअं थो लॻे त हिते राणो का ॿी शइ आहे। हिते राणे जो जेको किरदारु आहे उहो को ॿी तरह जो किरदारु आहे, मूमल जो किरदारु को ॿी तरह जो किरदारु आहे। मूंखे त ईअं बि लॻे थो त हिते राणो उहो आदर्शी इंसानु आहे, उहो इनकलाबी अॻवान आहे, उहो इनकलाबी हीरो आहे जेको मूमल मतिलबु त हिकिड़े कारकुन या हिकिड़ी औरत असांजी सिंधी समाज में औरत नथी वठे सियासत में हिसो, या उनखे नथो वठणु ॾिनो वञे, पर उन औरत जे लाइ लतीफ़ चए थो त पोइ का बि घर में सुम्हंदी कोन, सुख सां सुम्ही न सघंदी। हाणे इहा एॾी गैरमामूली ॻाल्हि आहे जेका ज़ाहिर आहे इनखे जेकॾहिं समाजी सतह ते असीं खणंदासीं त असांखे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी त इहा ॻाल्हि हिन समाज खे तब्दील करणु, हिन समाज खे हसीन बनाइणु, हिन समाज खे ख़ूबसूरत बनाइणु, हिन समाज जी तरक़ी, इज़त, जियापे, वक़ार जी का ॻाल्हि आहे, जेका ॻाल्हि जेका राणी मूमल सां कई आहे, इहा ॻाल्हि आहे जेका मूंखे लॻे थी। न त आम रवाजी इश्क आहे, ऐं उन इश्क में जेको आहे सो राणो अचे थो ऐं मूमल सां मिले थो ऐं हलियो थो वञे, मूमल खे माणे हलियो थो वञे, पर जॾहिं का बि ॿी न सुम्हंदी जेका हुन ॻाल्हि कई आहे राणे, त इन मां ईअं थो लॻे त लतीफ़ साईं हिते इहो थो ॿुधाइणु चाहे त इहो जेको राणो आहे न, इहा जेका मूमल आहे न, इहा उन तब्दीली जी अलामत आहे, उन तब्दीली जी ज़ामिन आहे जंहिं हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि कई आहे, हिकिड़ो अहिड़ी सम्झाणी ॾिनी आहे, हिकिड़ो अहिड़ो लेक्चर ॾिनो आहे जंहिंमें उहो जेको ॿुधी रहियो आहे लेक्चर, उहो चए थो समाजी तब्दीली खां सवाइ ख़ामोश न वेहबो। दोस्तो, इहा मुख़्तसिर वीडियो रखां थो ऐं मुस्तक़बिल में इहे वीडियो वक़्त बे वक़्त रखबियूं रहबियूं। ऐं इहो तां मुंहिंजी जाब कुझु अहिड़ी हुई जेका इंतिहाई मतिलबु टाइट क़िस्म जी जाब हुई, जंहिंमें न त मूंखे आचर मोकल हुयो, न मूंखे छंछर मोकल हुयो, मोकल जो त तसवर बि न हुयो, तव्हां सां कचहरी न पियो करे सघां। पर अॼु उन जेका नौकिरी आहे उन मां आजो थियो आहियां, अॼु मुंहिंजी ट्रांसफ़र थी आहे ऐं हाणे मूंखे छंछर मोकल हूंदी, आचर मोकल हूंदी, शाम मूंखे मोकल हूंदी, घटि में घटि ऐं शाम जूं ख़ूबसूरतियूं ॾिसी सघंदुसि ऐं शाम खे इंजॉय करे सघंदुसि, वॉक करे सघंदुसि। सो उन जे करे तव्हां सां कचहरियूं न पिए थियूं। हीउ जेको लतीफ़ टीवी चैनल पाण ठाहियो आहे, हीउ चैनल इनशाअल्लाह मुंहिंजी इहा अलाए छो दिलि ईअं चवे थी त सिंध अंदरि तमामु वॾो जेको फ़िक्री उभार आहे, उहो उभार आणण में हीउ चैनल कामयाबु थी वियो। छाकाणि त हीउ चैनल सिर्फ़ु आउं न ॻाल्हाईंदुसि, छाकाणि त आउं त हिकिड़ो ॼटि माण्हू आहियां, कमु अकुल माण्हू आहियां। वॾा वॾा आलिम हिन चैनल ते ॻाल्हाईंदा, वॾा वॾा आलिम
जिन जूं PhDयूं आहिनि, जेके असांजा दानिश्वर आहिनि, जेके फ़लसफ़े जा ॼाणू आहिनि, उहे सभु हिन ते ॻाल्हाइनि था। अवां हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं तव्हां ॿियनि दोस्तनि ॾांहुं बि मोकिलियो त जीअं पाण फुज़ूलियात खां बचूं। हिकिड़े अहिड़ी होटलुनि ते वेहूं त बि फ़िक्री गुफ़्तगू करियूं, जिथे बि वेहूं तॾहिं बि फ़िक्री गुफ़्तगू करियूं, छाकाणि त असांजो वतन तमामु घणो मुश्किलातुनि में आहे, तमामु घणो तकलीफ़ुनि में आहे। हक़ मौजूद, जिया लतीफ़।